रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी सती दिल जी मोहब्बत सा आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम उलमाए इकराम, इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, तव्हां असां अॼु हिन ॻोठ साद महर जे अंदर हिन सालाना अज़ीमुशान पैगाम तौहीद कॉन्फ्रेंस में बिरादर मुकर्रम मौलाना बशीर अहमद महर साहब जन जी दावत अल्लाह जे पाक कुरान जी महफिल ए मजलिस में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। तकरीबन सुबह का जलसो हलियो, काफ़ी बुजुर्गन ऐं आलिमन जा बयानात अवां ॿुधा। नात खान हजरात पंहिंजे पंहिंजे अंदाज में अवां के हमदिया ऐं नातिया कलाम ॿुधाया। मां भी कोशिश कयां थो त मुख्तसर वक्त में ॿ चार ॻाल्हियूं वारस कयां। दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे सही समझाइण, अवां खे सही समझण ऐं असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इंसान केॾो बि गुनहगार हुजे, केॾो बि ख़ताकार हुजे, अल्लाह जी रहमत ॾाढी वसी आहे। अल्लाह जी रहमत तमाम 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 बुलंद आहे, जाते इंसान जो वहम ऐं ख्याल भी पुॼी को नथो सघे। मां साथियुनि खे चवंदो हाँ, एडन वडन गुनाहन ते जेकॾहिं इंसान सच्ची दिल सां हिकिड़ो दफ़ो परवरदिगार के सॾे ऐं अल्लाह जे दर ते अची तौबह करे त रब उन जे ज़िंदगी जे गुनाहन के माफ़ करे छॾींदो। तव्हां सां त मुसलमान हूं, अल्लाह त काफ़रन जे सदके भी ॿुधंदो आहे। किताबन जे अंदर अचे थो, हिकिड़ो हिंदू हो, वो रात जे वगड़े ऐं रात जे वक्त में पंहिंजे बुत के सॾींदो हो, बुत जी इबादत कंदो हो, पंहिंजे बुत जो ज़िक्र कंदो हो। उनजे बुत जो नालो हो सनम। अब छा नालो? ॻाल्हायो, छा नालो? सनम। वो रात जो चवंदो या सनम या सनम या सनम, ये विर्द कंदो हो।
नालो खड़ंदे 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 उन जे ज़ुबान ते अची वियो या समद। अबा समद कंहिंजो नालो आहे? ॻाल्हायो अल्लाह जो नालो मुहब्बत सां कंहिंजो आहे? अल्लाह जो सिफ़ाती नालो आहे। जीअं ई उन जे ज़ुबान मां निकितो या समद, अर्शन खां रब पंहिंजे बंदे खे जवाब ॾिनो लब्बैक या अब्दी, मुंहिंजा बंदा मां हाज़िर हां, मुझा बाना मां हाज़िर हाँ। फरिश्तन अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो परवरदिगार हो तोखे न पियो सॾे, सन्ने पंहिंजे बुत खे पियो सॾ पियो करे, उन जी इबादत पियो करे, उन जो ज़िक्र पियो करे। मौला अचानक ईअं बेख़्यालीअ में तो जो नालो उन जे ज़ुबान ते अची वियो। ख़बर अथव परवरदिगार फरिश्तन खे कहिड़ो जवाब ॾिनो? फरिश्तो भली अचानक बेख़्यालीअ में मुंहिंजो नालो उन जे ज़ुबान ते आयो, पर नालो त मां अल्लाह जो आहे न, मां अल्लाह पंहिंजे बाने खे जीअ सां जवाब कीअं न ॾियां। सुभान अल्लाह चवंदा हलो तो मां वधंदो हलां। 12 साथियुनि खे चवंदो ॾींहं राति वाइज़ करे वठिजी मां वियो अल्लाह जो कसम। हे पुठी बि सूरत थी करे मां अॼु तव्हां जे करे एॾो भॻो जो पोरांबो कोट सब्ज़ल खां 18 किलोमीटर अंदर न रोड न रस्तो। मूंखे अॼु ख़बर पई आहे पंजाब में बि रोड रस्ता कोन। मूंखे चवंदो साईं बस इहो कोट सब्ज़ल सां बिल्कुलु वेझो आहे, वेझो आहे, लॻा मज हीअं उकलाए था चऊं लथासीं त बाबा हाणे 18 किलोमीटर खुट। पर क़ुरान जी बरकत जो रब हुते बि पुॼायो, रब हिते बि पुॼायो। हा पर घबरायो न, मां थकियल ॾाढो आहियां, पर तव्हां घटि न थींदी इंशाअल्लाह। मतिलबु क़ुरान तव्हांखे दिलि ते ॿुधाइबो। तव्हां ॿुधण जे मूड में आयो या भॼण जे मूड में हो? हिन आख़िर में तव्हां बि हो कमु कयो। हिकिड़ो हमरा बुज़ुर्ग दुआ पियो घुरे, जमात बैठड़ा कयां, बुज़ुर्ग दुआ घुराइण शुरू कई। रब के बादाए तो 2 मिनट 3 मिनट 4 मिनट 5 मिनट 5 खां 10 मिनट 10 खां 15 मिनट 15 खां 20 मिनट जमाती भी थकिया थी हथ कणी कणी 25 मिनट थी विया 30 मिनट थी विया जॾहिं अधु कलाक थी वियो न हिकिड़ो हमरा विच मां उथियो चई ओ मौली साहब अल्लाह असांखे माफ़ कयो बस तूं हाणे तूं असांखे माफ़ कर। इन 15-20 मिनट खां पोइ त मौली साहब तारिक तूं असांखे माफ़ कर, अल्लाह असांखे माफ़ करे छॾियो। अब आप मोहब्बत सां वेठा हो न भली साल में हिकिड़ो दफ़ो तो तव्हांजे ॻोठ में जलसो थिए, मां सॼो साल तव्हांजे जलसे जो इंतज़ारु कंदो आहियां। त प्रोग्राम ते त वरी साथियुनि जी वञूं ज़ियारत थिए न, बहाने क़ुरान बि थी वेंदो, ज़ियारत बि थी वेंदी, नवां ताज़ा बि थी पवंदासीं। वरी तवज्जो कजांइ मुसलमानो, अल्लाह ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदो, सिर्फ़ हिकिड़ो गुनाह, इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। रब तो फरमाए शिरक वडो गुनाह हुआ, वडो गुनाह हुआ, वडो गुनाह हुआ। तवज्जो कजाए साद महरजा गयूर मुसलमान। रब तो फरमाए इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। मुजाबाना मां अल्लाह तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदुमि, मां अल्लाह खां को पुछण वारो कोन्हे। पर ॿुध जेकॾहिं मां अल्लाह सां कंहिं ॿिए खे शरीक करे आहिनि पोइ तुंहिंजो ठिकाणो जन्नत न आहे, पोइ तुंहिंजो ठिकाणो जहन्नम आहे। कोशिश कयूं था त साथियुनि ने पैगाम तौहीद जो पुॼायूं। अॼु बि इहा ई कोशिश जो कि उनवान पैगाम में तौहीद मां कोशिश कयां थो इन मुनासिबत सां 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ कयां। तव्हां पंहिंजे दिलि जे थांव खे खोले वेहंदव त इंशाअल्लाह इहे क़ुरान जा छंडा, नूर जा छंडा, तिलावत जा छंडा तव्हांजे दिलि ते पवंदा। मां तवज्जो कजांइ, मां साथियुनि खे चवंदो आहियां कमो पेश अल्लाह जा 1,24,000 नबी हिन रूए ज़मीन ते आया। अल्लाह जा समूरा नबी खणो, उन्हनि जो पहिरियों पैगाम इहो हो ला इलाहा इल्लल्लाह। अब पहिरियों पैगाम छा हो? ॻाल्हाई नालो पहिरियों पैगाम छा हो? ला इलाहा इल्लल्लाह। ज़रा बुलंद पहिरियों पैगाम छा हो? ला इलाहा इल्लल्लाह। तवज्जो कजाए हज़रत आदम सफ़ीयुल्लाह आयो, कलमो मिलियो ला इलाहा इल्लल्लाह, आदम सफ़ीयुल्लाह। हज़रत नूह नजीयुल्लाह आयो, कलमो मिलियो ला इलाहा इल्लल्लाह, नूह नजीयुल्लाह।
हजरत इब्राहिम खलीलुल्लाह आयो कलमो मिलो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह। हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह आयो कलमो मिलो ला इलाहा इल्लल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह। हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो रब कलमो अता क्यों ला इलाहा इल्लल्लाह यूसुफ सिद्दीकुल्लाह। हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो रब कलमो अता क्यों ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह। हजरत मूसा कलीमुल्लाह आयो रब कलमो अता क्यों ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। हजरत ईसा रूहुल्लाह आयो रब कलमो अता क्यों ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। हजरत मदीने जो मीर आयो न आमिना जो लाल आयो न हे नबी जो सरदार नबी हे रसूल जो पगदार नबी हे कायनात जो महदार नबी हे अल्लाह जो दिलबर हे नबी जो अफसर हे शाफी महशर हे साकी कौसर हे बुलंद बाला कदर हे रहमत जो समंदर। जरे मदीने जो मीर आयो न रब पंहिंजे महबूब खे कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वो जो आका सागो पैगाम खड़ी आयो ओ दुनिया वारो इबादत जे लायक अकेलो अल्लाह हाजत रवा अकेलो अल्लाह मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हर जगह पे मौजूद अकेलो अल्लाह वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह जहान के खलकण वारो अकेलो अल्लाह कायनात के खलकण वारो अकेलो अल्लाह इज्जत जो मालिक अकेलो अल्लाह जिल्लत जो मालिक अकेलो अल्लाह। रब कलामे मुकद्दस में आवाज़ो दिनो के तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मल तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्ली शैइन क़दीर। मुझे आका बुधायो ओ दुनिया वारो रिस्क रोटी ॾियण वारो अकेलो अल्लाह हुआ। इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। मदीने जे मीर बुधायो ओ दुनिया वारो औलाद ॾियण वारो अकेलो अल्लाह पुटड़ा ॾियण वारो अकेलो अल्लाह न्याणियूं ॾियण वारो अकेलो अल्लाह औरत खे संडे पढ़ाइण वारो अकेलो अल्लाह। औ युज़व्विजुहुम ज़ुक्रान व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। अल्लाहु अकबर कबीरा। जो मैं दुनिया वारन ते नजर थो कयां न हमारे तवज्जो कजाए दुनिया वारा दुनिया वारन जे साम्हूं किरिया पिया समझो था न झुकिया पिया आहिनि निजु पिजु सजदा था थियनि निजु पिजु। कल हिकिड़ी वीडियो मूंखे कंहिं साथीअ मोकिली हमरा वेठो हथनि खां बि मज़ूर आहे लड़कनि सां पेरनि में बि साहु कोन्हे वेठो आहे वरी माण्हू उन जो सजदो था कनि। मां चुम यार लानत हुजे तव्हांजे अकुल ते हे जेको पंहिंजा हथ पेर नथो ठाहे सघे तव्हां उन जो सजदो था कयो। अल्लाहु अकबर कबीरा। चंगा भला वञनि था के कंहिंजे दर ते के कंहिंजे दर ते को के पीर जे साम्हूं किरियो पियो आहे को के फ़क़ीर जे साम्हूं झुकियो पियो आहे। भई आहे या न आहे ॻाल्हाईंदा हलो को के मौलवी जे साम्हूं को के मुल्ला जे साम्हूं को के ज़ाकिर जे साम्हूं को के ज़वार जे साम्हूं को के झंडे जे साम्हूं को के कंडे जे साम्हूं को के डंडे जे साम्हूं। सही मेहरबानी करना औलाद दे ओ साद महाराजा गयूर मुसलमान मुखे हदीस
सी याद चे हिकड़े दिहाड़े मुझो आका अम्मा आयशा सैन जे हुजरे में आयो मुझे आका डिठो अम्मा आयशा सैन ज़ारो कतार रोए थी अखिन मां नीर था हल मदीने जे मीर फरमायो आयशा खैर ता है रोए छोटी अम्मा सैन खिदमत में अर्ज क्यों या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा आका मुझी दिल दीचे मुझी झोली औलाद सा आबाद हो दे ओ मुझा आका पारे जे घरन ते नजर थी विझा मासूम बाला नजर था चल मदीने जे घिट ते नजर थी क्या मासूम मालक नजर था चल सही मुझी दिल पे भरजी आया काश मुझी झोली भी आबाद हो दे तवज्जो कर मुझे आका जे जवाब दे मदीने जे मीर फरमायो आयशा औलाद मां मुहम्मद रसूलुल्लाह जे हथन में भी कोने औलाद ॾियण वारो तने तन्हा अकेलो अल्लाह हे बिनी जहानन जो सरदार अब यहाँ है या नहीं गलाइंदा हलो बिनी जहानन जो सरदार जेंजे करे रब सदी कायनात के मौलाना खलक्यो सदी कायनात के रब फरमायो न लौला के लमा खलकतुल अफलाक मोदा महबूब जगने मा अल्लाह तो के नखल क्या हां मा अल्लाह कायनात के नखल क्या हां सुभान अल्लाह 14 ते वधाऊं सुभान अल्लाह जरा मोहब्बत हमारी अल्लाहु अकबर हुजूर आयो सबका आखिर में मुझो आका होयो सबका अग में साईं आया सबका आखिर में पर मुझे आका जो मकाम सदी कायनात का मथे सुभान अल्लाह 14 बधाऊ वक्त है ना पुमा हिए चवान सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बस में कोनों मका को सजाया गया हशर का डर मुझे किस लिए हो अमीर मेरे आका है वो मेरे मौला है वो जिनके कदमों में जन्नत बिछाई गई जिनके हाथों से कौसर लुटाया गया अल्लाहु अकबर कबीरा हुजूर जो शान सजी कायनात का मौलाना मथे सजी कायनात का मथे तवज्जो कजे इतगा भला चवंदा आहिनि वाह भी हुजूर जा गुस्ताख मुनकर बेअदब मां चवंदो अल्लाह जो कसम लानत हो जे उन ते रुगो लानत न हो जे लखो लानत हो जे उन ते जेको मदीने जे मीर जो गुस्ताख हो जे असां त आका जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जा बे गुलाम हो मां गुलामन जी सुभान अल्लाह ॿुधण थो चाहियां हुजूर जो अकीद मोहब्बत का दे मकाम का दे असा जो अकीदो ईमान मौलाना तो उलमाए हक उलमाए देवबंद के पढ़े हुई कोने तो के केड़ी खबर हिंदुस्तान जो असा जो बुजुर्ग को खोड़ सारा वाकई वक्त कोने उन जो मुरीद वयो उमरे तो मक्के पाक मदीने पाक मक्के खां ती मदीने आयो मदीने मां ख्याल यार पंजे बुजुर्ग जे लाए मुर्शिद जे लाए हदियो वठा ता भी विंदा उन अल्लाह सबने के मक्को मदीनो देखारे अल्लाह सबने के पंजे महबूब जा रोजे जा दीदार नसीब कराए अल्लाह सबने के पंजे घर काबतुल्लाह जो तवाफ नसीब करे अल्लाहु अकबर मदीने पाक मा रुमाल वरते पंजे मुर्शिद जे लाए हदियो वठा हदियो वरते रुमाल खणी आयो मुर्शिद जे खिदमत में सही अस्सलाम वालेकुम अस्सलाम मदीने पाक में उमरो भी करे हो मक्के पाक में थी आयो हां साईं हे तहां जे लाए हदियो वठी आयो हां रुमाल मदीने पाक मां अब कथा गलायो कथा मदीने पाक मां तवज्जो कजे खोड़ सारा साथी बैठा हा बुजुर्ग रुमाल वरतो रुमाल के खोले पजे सीने ते लगाई रुमाल के खोले पजे अखिन ते रखी रुमाल के खोले पजे चप्पन सा चुमी रुमाल के खोले पजे नक ते रखी न रुमाल के सिंघे जेका बैठा मुरीद ची सही
रुमाल ठहल त इंडिया जो, रुमाल पाकिस्तान जो ठहल हे ताके सऊदी में भी मिलंदो, दुनिया के बेन मुल्कन में भी मिलंदो, तिजारत थींदी आ, ओ सामान हिते हे सामान हुते। साथिन चु साईं रुमाल त इंडिया जो ठहल आ, पर रुमाल जी एडी ताज़ीम था कयो, एडी तकरीम था कयो, रुमाल के चुम्मो था, सिंघो था, खिंथे लगाया गाल समझ में ना आई। तवज्जो कजाए तुझो ईमान ताज़ो थी पवंदो। उन बुजुर्ग उन पंजन मुरीदन के चो अल्लाह जा बानो रुमाल ठहल त इंडिया जो आ, पर हिन रुमाल के मुझे महबूब जे शहर मदीने जी हवा लगल। तो उलमाए देवबंद के पढ़ तो सही ना, असा हुजूर असा मोहब्बत करने वाला हूं, पर चवण जो मकसद ही हो आ त इन हुजूर बुधायो आ त पेशानी अल्लाह जी चौकट ते झुकायो। पढ़ो हुजूर जी सॼी ज़िंदगी के, पर तवज्जो कजाए हदीस शरीफ जे किताबन में जे दो अगले दिहाड़े मुझो आका रब खां दुआ पियो घुरे। दुआ बुधाया निंद्र पे आओ जागो था, तो जल्दी में भी ताजी बैटरी लो थी थी वरी जल्दी में ताजी बैटरी चार्ज थी, स्पीड वधी आ ता के अल्लाह सो अधु कलाक मुखे पे थी वार के तो ताजी बैटरी कुछ न कुछ मिले डाउन थी आ। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, मकामे मोहम्मद मुस्तफा, मकामे मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। एड़ी हिम्मत के तो बेड़ा पार थी रख अल्लाह ते से मारे तवज्जो कजाए मा चुम हुजूर तो हुजूर हो। अज हिन उम्मत में बदकारी, ऐबदारी, सेहकारी, हिन उम्मत में जिना, शराब, कूड़, किला, गीबत, हसद, साड़, व्याज, नापतोल में कमी, जुल्म, जबर, डाढ़, शिरक, बिदत, जलालत, गुमराही, ये उम्मत भरी पईया। मां साथिन के चवनो अल्लाह जो कसम बच्चा इन जे करे पिया हूं जो अल्लाह जे महबूब नबी जो रहमत वारियो दुआऊं हैं।